हिकिड़ो हुयो बादशाह त मुंहिंजो अलाह वापर ज़मीन जी टुकरीअ जो बादशाह हुयो। उहो बादशाह ॻाल्हियुनि जो ॾाढो शौक़ीनु हुयो। ॻाल्हियुनि वारा ईंदा, कहाणियूं खणण वारा कहाणियूं खणंदा, ऐं सुघड़ ईंदा सुघड़ाए पिया कयूं, पंहिंजा इनाम पंहिंजा वरितियूं हलिया वेंदा। हिकिड़े ॾींहुं बादशाह वेठो पंहिंजे दरबार में सुघड़ ऐं कहाणनि वारा आया। पोइ बादशाह चवणु लॻो उन्हनि खे त जेको बि मूंखे कूड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो त उन खे मां पंहिंजो सोनो कुकुड़ ऐं वॾ धीउ जो संगु ॾींदुसि। पोइ साईं सभु को चए पियो त जेकर मां कहाणी खणां, जेकर मां खणां, त बादशाह चवणु लॻुसि त मुंहिंजो हिकु शर्त आहे, जे अगरि उन कूड़ी ॻाल्हि में थोरी घणी जे सचाई निकिती त जहिड़े पेट जे गॾ में विझी ऐं उनखे सुबराए छॾंदुमि। जॾहिं सभु के इहा ॻाल्हि ॿुधी हर कंहिंखे साईं मौत जो भउ थियो। चुन जे अगरि थोरी घणी के ॻाल्हि में सचाई निकिरे त बादशाह त जहिड़े पेट जी गॾ में असांखे विझराए ऐं सुबराए छॾंदो। इन भउ खां केर बि मन कहाणी न पियो ॻाल्हि ॿुधाए सघे। पोइ हिकिड़ा 3-4 हमरा अचनि पिया, हिक ॿिए खे चवंदा अचनि पिया त हीअ ॻाल्हि असां बादशाह खे ॿुधाईंदासीं, हीअ ॿुधाईंदासीं। पोइ हिकिड़ो गनोक बकरार ॿकरुनि सां बीठो, उहो बीठो, उन चयो त यार मूंखे बि वतियूं हलो बादशाह ते, बादशाही दरबार में मां बि हलंदुमि, को बादशाह खे ॻाल्हि ॿुधाईंदुमि। गनोक बकरार खे हमरा चवणु लॻा त हाणे तूं गनोक बकरार धोए हिकु असां मुंहुं घटि, वरी तूं वरी तयारु थियो आहे, पंहिंजा कन बकरियुनि जा जेका हथ इहे 4 काॾे हलियूं न वञनि। गनोक बकरार चवणु लॻो उन्हनि हमराहनि खे, न मूंखे वतियूं हलो, मां बादशाह खे ॻाल्हि ॿुधाईंदुमि। हुननि चयो त हाणे तूं नथो मुड़े, तूं हल भला। साईं हे हलियो। गनोक बकरार उन्हनि सां गॾिजी हलिया, बादशाही दरबार में अचे पुॻा। ऐं हिकिड़ो 3 हमराहनि में उथी चयईं त बादशाह सलामत। हे गनोक बकरार चवे थो त बादशाह खे ॻाल्हि मां ॿुधाईंदुमि। वज़ीर आयो। वज़ीर चवणु लॻो गनोक बकरार खे, गनोक बकरार बादशाह जा हे कौल, हे शर्त आहिनि, जे अगरि तोखे इहे क़बूल आहिनि त तूं पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए सघें थो, न त बसि। गनोक बकरार चवणु लॻो त न मूंखे इहे क़बूल आहिनि, मां ॻाल्हि ॿुधाईंदुमि। उहो गनोक बकरार हेठि वेही ऐं बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलामत, मूंखे जे अगरि इजाज़त हुजे त मां ॻाल्हि खणां। बादशाह सलामत उन गनोक बकरार खे चवणु लॻो त तोखे इजाज़त आहे, तूं भली पंहिंजी ॻाल्हि खणे सघें थो। बादशाह सलामत, तोखां पहिरियों अॻु में मां बकरियूं छोड़े वयुसि, कुझु मंज़िल करे वयुसि त वारीअ जा हिकिड़ा वॾो ड्रा हुया। पोइ हिकिड़ो जेको वारीअ जो ड्रो हुयो, तुंहिंजी हेतिरी बादशाही जेतिरो हुयो, उहो हिकिड़ो टपी वयुसि, ॿियो टपी वयुसि, अहिड़ा 7 ड्रा हुया, मतिलबु 7 बादशाहियुनि जहिड़ा। पोइ उहे 7 बादशाहियूं ईअं सम्झ टपी वयुसि। कुझु अॻिते वञा ॾिसां हिकिड़ो बाग, हिकिड़ो वण आहे, हिकिड़ो जेको आहे त हिकिड़ो हिंदाणनि जो बाग़ आहे। ॾिसां त उन में हिकिड़ो हिंदाणो वॾो आहे, ॻाढ़ो हिंदाणो, उन में दर खुलियो पियो आहे। उन ॻाढ़े हिंदाणे में अंदरि मां वयुसि त ॾिसां माण्हुनि मूंखे ॾिठो, मां माण्हुनि खे ॾिठो, माण्हू मोॾे औरते सूरी आया। माण्हू चवणु लॻा त असांजो अॼु बादशाह मरी वियो आहे, हीअं असांजो कौल थियलु आहे, जेको बि पहिरियों माण्हू हिन हिंदाणे जे दर जे अंदरि टपी ईंदो, असां उनखे पंहिंजी बादशाह बणाईंदासीं, बादशाही ॾींदासीं। बादशाह सलामत पोइ उते बादशाही कयमि 200 साल। 200 साल बादशाही कयमि। 200 साल खां पोइ साईं जंगियूं कयमि, सुधारो आंदुमि उन्हनि माण्हुनि में। पोइ 1.5 महीने खन में वरी साईं उहो बाग़ कारायमि, हिंदाणनि जो वॾो थियो। पोइ ॻाढ़ो हिंदाणो कटे ऐं ट्रक में खणण उन हमराहनि विधो। ट्रक में खणी अॻिते जो हलणु लुॾे पियो हेॾे होॾे, ट्रक जे लोडनि ते, हुन वांगुरु थिड़ थाबड़नि ते। त साईं जेकी बि मन बादशाही मुंहिंजी हुई, उहा लोडनि ते ड्रहे पई। पोइ इहो कीअं हिंदाणो कीअं ख़रीद कयो वञी, हिंदाणे जो कपियो त उन हिंदाणे मां लिकिरी पयुसि, लिकिरी ऐं भॼी वयुसि। अॻिते ॾिठुमि हिकिड़ो समुंड आहे। हाणे सोचियुमि त इन समुंड में भला कीअं टपां। हिकिड़ो बुंड ॾिठुमि। पोइ साईं उन बुंड ते चढ़ी वयुसि वञी समुंड जी परी बेक वञी ॾिसां त हिकिड़ो वाॻू ऐं मींहुं पाण में विढ़ंदा पिया। जंहिं महिल मींहुं मूंखे ॾिठो त मींहुं मोॾे भॼंदी आहे। मींहुं चवणु लॻी त तूं असांजो फ़ैसिलो कर। वाॻू बि चवणु लॻो, यार तूं सुठो माण्हू थो नज़र अचे, तूं असां ॿिन्ही जो फ़ैसिलो कर। मींहुं खे चवणु लॻुमि त मींहुं छा मसइलो आहे, छा ॻाल्हि आहे जो तव्हां विढ़ो था, कहिड़ी ॻाल्हि आहे, ॻाल्हि ॿुधायो। मींहुं चवणु लॻी त असां हीअं लटा धोअण ईंदियूं आहियूं ऐं वींझण ईंदी आहियां, त असांखे न पाणी पीअण थो ॾिए, न असांखे लटा धोअण थो ॾिए, न वींझण थो ॾिए, असांखे इहो विढ़े ऐं खाए थो वाॻू। मींहुं वरी साईं वाॻूअ बि इहा ई ॻाल्हि ईअं कई त हीअं ॻाल्हि आहे। वरी साईं मींहुं खे चवणु लॻुमि त तोखे धीउ आहे। मींहुं चयो त न मूंखे धीउ कान्हे का, मां अकेलो सिर आहियां। वरी वाॻूअ खे चवणु लॻुमि त वाॻू तोखे धीउ आहे। वाॻूअ चयो हा मूंखे धीउ आहे। पोइ वाॻूअ जी धीउ जेकी आहे हिकु सान सां परिणायमि ऐं मींहुं जेकी आहे वाॻूअ सां परिणायमि। छा साईं वाॻू छा मींहुं ऐं साईं वरी शादी थी थिए
ऐं फ़ैसिलो थो करे इंसानु। ॻाल्हि में असुली का सचाई आहे कोन, कूड़ जी ॻाल्हि आहे, कूड़ी ॻाल्हि हूंदी। मज़ेदार कहाणी आहे, ॿुधंदा रहिजो। साईं उतो उन्हनि जी शादी कराए कुझु अॻिते हलियुसि, ॾाढी मूंखे उञ लॻी, सफ़ा हली कोन पियो सघां। हिकिड़ो नलको ॾिठुमि, उन नलके बूंबीअ में घिरी वियसि अंदरि। ॾिठमि त साईं माण्हू उन क़िस्मे क़िस्मे जा माण्हू उन साईं वरी बादशाह सलामत उन में नलके बूंबीअ में 40 बादशाहनि जो माना बादशाहियूं हुयूं, 40 बादशाहियूं हुयूं क़िस्मे क़िस्मे। उते बि उन्हनि माण्हुनि चयो त तूं हिते बादशाही कर। साईं उते बादशाही कयमि महीनो ॾेढ। पोइ ख़्वाबु पियो ॾिसां, ख़्वाब में साईं वरी हिकिड़े हमरा नलको हलायो पंहिंजे मालिक नलके वारे, नलको जो हलायो त मां नलके बूंबीअ मां निकिरी अचे बाटलीअ में किरियुमि। साईं मुंहिंजा छा साईं वरी नलको छा इंसानु घिरी थो वञे, ॻाल्हि में असुली सचाई आहे कोन। पोइ साईं वरी जो अॻिते वयुसि, हिकिड़ो देव सुतो पियो, देव जे वई सुरी ॾिठुमि, देव जी नासुनि में अंदरि घिरी वियसि। पोइ बादशाह सलामत माण्हू जेका हुया देव जी नासुनि में अंदरि, उहे कीविल जेतिरा नज़र पिया अचनि। पोइ उहे वीचारा हेठि सुम्हंदा हुया, ॾाढा ॾुखिया हुया, बादशाहीअ में हेतिरा साल रहंदा हुया। पोइ माना उन्हनि खे मां खटियूं सेखारियमि, खटियूं पियो वणायनि नोड़ीअ जूं। पोइ उहे खटूं वणायूं मान नोड़ीअ जूं सेखारियूं मान। सेखारण खां पोइ को उश्कार भरी माना उन उश्कार जो भरी देव त मां साईं उन नासुनि मां लिकिरी आयुसि। बादशाह सलामत हाणे तूं ॿुधाए त हिन कहाणीअ में केतिरी सचाई आहे, केतिरी कूड़ाई आहे। साईं सभु के जंहिंमहिल हीअ साईं उन बकरार गनोख जी ॻाल्हि ॿुधी सभु के चयो साईं वाह वाह, ॻाल्हि में त असुली सचाई आहे कोन। छा हिंदाणो वरी साईं उन में दर वरी इंसानु थो वञे, साईं छा वाॻूं वरी साईं मींहं जी शादी थी थिए, साईं छा नलको जंहिंमें वञे थो, साईं वरी छा देव आहे जंहिंमें उन में बि वञे थो। साईं ॻाल्हि में असुली आहे सचाई कोन। बादशाह हिन त साईं ॻाल्हि भली सफ़ा ठके ठुके कई आहे। पोइ साईं बादशाह सलामत उन खे पंहिंजी वॾवर धीउ बि ॾिनी ऐं सोनो कुकुड़ बि ॾिनी। गनोख बकरार ॾाढो ख़ुशि थियो साईं वॾवर धीउ सां बादशाह जी सां शादी करे। ॾिठोसीं ॾाढो कल्ह ख़ुशि लॻो पियो, इंजॉय कंदा वतन पिया ॿई। साईं मुंहिंजा हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणीअ ते पुॻी, ॾींदा इरफान कलोड़े खे इजाज़त। वरी के नई कहाणी सां मिलंदासीं। अल्लाह निगहबान।